मीरपुर माथेलो जे बेलो मीरपुर थाणे ते मौजूद आहियूं, जिते गुज़िरियल राति देर सां घोटकी पुलिस तरफ़ां हिकिड़ी वॾी कार्रवाई साम्हूं आई आहे, जंहिंमें हिकु अंदाज़े मुताबिक़ 3 करोड़ खां मथे मालियत जी जेकी मंशियात आहे उनखे पकड़ण जी दावा कई पई वञे। ही तव्हां ॾिसंदा हूंदो 3 जवाबदार आहिनि, जंहिंजो कोयटा चमन सां तालुक़ु ॿुधायो पियो वञे। हुनखे पुलिस तरफ़ां गिरफ़्तार कयो आहे। न सिर्फ़ु हिननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, पर हिननि खां मंशियात वॾे तादाद में जेकी मंशियात आहे उनमें उहा हथु कई वई आहे। ॿुधायो पियो वञे त हीअ जेकी मंशियात आहे उहा कराची खां पंजाब तरफ़ वञी रही हुई, त घोटकी पुलिस जो जेको मीरपुर माथेलो जो DSP आहे अब्दुल कादिर सूमरो, उन तरफ़ां खुफ़िया इतला ते हसास इदारनि तरफ़ां हिननि खे इहा इंफॉर्मेशन हुई त हीअ जेकी मंशियात आहे इहा पंजाब तरफ़ वञी रही आहे, त कार्रवाई कई वई। जवाबदार हिते असांजे साम्हूं आहिनि DSP मीरपुर माथेलो अब्दुल कादिर सूमरो असां सां गॾु आहे। अचो त वधीक हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हू हिन कार्रवाई जे हवाले सां छा ॿुधाए थो। जेकी आहे उहा किथां मिली हुई, तव्हां हिननि खे किथां खां हिननि जे पोयां लॻल हुई घोटकी पुलिस, ऐं किथे हिननि खे गिरफ़्तार कयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं त हिन में इंफॉर्मेशन में असांखे खुफ़िया इदारनि जी बि सपोर्ट हासिलु हुई। उन्हनि इंफॉर्मेशन ॾिनी, असां उन इंफॉर्मेशन जे तहत पंहिंजूं टीमूं जोड़ियूंसीं, उनखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असां डिप्लॉय कयोसीं ऐं असां हिनखे फॉलोअप करणु शुरू कयोसीं। ऐं फॉलोअप जे दौरान हिन काफ़ी जॻहियुनि ते पंहिंजा रूट तब्दील कया ऐं असांखे डाच कंदा रहिया। पंहिंजा लिंक्स जंहिंसां हिननि जा हूंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जो हुन सां राब्तो बि हूंदो, पर असां इन जे बावजूदि असां हिननि खे मुसलसल फॉलोअप कंदा आयासीं, वॉच में रखंदा आयासीं। ऐं आख़िरकार असां जॾहिं ही मीरपुर में पहुता त थाणा बेलो मीरपुर जी जेका पुलिस आहे उनजी टीम उते मौजूदु हुई, जंहिंखे ॾिसी करे हिन भॼण जी कोशिशि कई ऐं कुझु मज़ामत बि कयूं, तेज़ रफ़्तारी सां भॼायूं। पर उन दौरान असां हिनखे हिकमत अमली सां जेको आहे सो गिरफ़्तार करे वरितोसीं। ऐं जॾहिं असां को पुछा ॻाछा कईसीं त हिननि ॿुधायो त ही कोटा खां अचनि पिया ऐं चमन जा रहवासी आहिनि। बेसिकली उतां ही सामान जेको आहे मंशियात सां भरियल सामान खणी करे, पहिरियां जॾहिं शुरूआती असां हिन को जांच कईसीं, हिननि चयो असांजो कोयलो आहे, ऐं पर जॾहिं जेका असां वटि इंफॉर्मेशन हुई त उन मुताबिक़ हिन में मंशियात आहे। पोइ असां हिनजी तलाशी वरितीसीं ऑन दी स्पॉट। कुझु जेको आहे कोयलो वग़ैरह मथां सील वग़ैरह खोले करे असां चेक कयोसीं त असांखे हेठां जेको आहे मंशियात जा भरियल कटा बोटा नज़र आया। ऐं जॾहिं असां बाद में उनखे थाणे ते जेको आहे सो मूव करायोसीं, हिते असां जेको मुकमल तौर ते उनखे डीसील करायोसीं, जंहिंमें हिते हसास इदारनि जी बि मौजूदगी हुई। त तमामु वॾा इंकशाफ़ात थिया त ही जेको असां नॉर्मल तौर ते ट्रक लॻे पिए थो कि हिन 50-60 बोटो आहे, जंहिंमें हिन जी दावा जे मुताबिक़ हिन में कोयलो हुयो। पर जेको जॾहिं ते उहो कोयलो जेको अधु फुट खनि मथां कोयलो हुयो, बाक़ी हेठां मुकमल हिन जी फिटिंग हुई, जंहिंमें मंशियात भरियल हुई, मुख़्तलिफ़ कंपार्टमेंट्स ठहियल आहिनि, तबिका ठहियल हुया, हर तबिके में अलॻि अलॻि सामान पियल हुयो। अंदरि असां जीअं जीअं खोटाई कंदा वियासीं त तक़रीबन को 8 खां 10 घंटा असांखे लॻा। एतिरो तमामु घणो सामान हो। तव्हां ॾिठो आहे सामान जो जेको तादाद आहे, तव्हां ॾिठा हूंदा त जेका केस प्रॉपर्टी आहे तक़रीबन का 636 बोटा आहिनि, कटा आहिनि, बोरियूं समेत। तव्हां इहो सोचो त इहो हिननि जेका ट्रक आहे 10 व्हीलर ट्रक आहे, इन जी एतिरी कैपेसिटी कीअं आहे, एतिरी कैपेसिटी में हिननि 636 कटा कीअं मापाया आहिनि। 20 टायर बि आहिनि मुख़्तलिफ़, तव्हांखे ॾिठा आहिनि। त इन हवाले सां मां इहो ज़रूरु चवंदुसि त घोटकी ज़िले जी तारीख़ में हीअ हिकिड़ी तमामु सुठी कार्रवाई आहे। ऐं असां अॻिना अज़म बि इहो कयूं था पिया त असांजी जेका IG साहिब जी पॉलिसी आहे ऐं होम मिनिस्टर साहिब जी पॉलिसी आहे ऐं DIG सखर ऐं SSP घोटकी, सभिनी पॉलिसी आहे त मंशियात ख़िलाफ़ु असांजी 0 टॉलरेंस आहे। जिथे बि असांखे इतला मिलंदो त मंशियात हले पई, या केरु विकिरो करे पियो या केरु सप्लाई करे पियो, मंशियात में का बि शइ इस्तेमालु थींदड़ उनजो वाहिपो करे पियो या उनजो विकिरो करे पियो या उनखे सेल करे पियो या उनखे हितां क्रॉस बॉर्डर क्रॉस कराए पियो, असां सभिनी ख़िलाफ़ु एक्शन खणंदासीं। तव्हां हीउ ॾिठो त असां हिननि खे बर वक़्तु जेको खणी आयासीं, कानूनी कार्रवाई कईसीं, FIR लॉन्च कईसीं ऐं हिन खे पंहिंजी तहवील में वरितोसीं। ऐं हींअर असां वञूं पिया हिन जो जेको कोर्ट मां रिमांड वठण जे लाइ। सिर्फ़ु हिननि जा जवाबदारनि जा नाला ॿुधाइजो, ऐं जेके सामान बरामद थियो आहे उहो ॿुधाइजो, ऐं जेके FIR थी आहे हिननि जे मथां उन जा थोरा तफ़सील ॿुधाइजो। हा जी, FIR में तफ़सील लिखियलु आहे। FIR नंबर 90 आहे 2024। ऐं जवाबदारनि जा जेके नाला आहिनि उहे आहिनि बख़्त मोहम्मद वलद, दोस्त मोहम्मद पठान, नज़ीर अहमद वलद, हाजी सूफ़ी पठान, इज़तुल्ला वलद, शाइस्ता ख़ान पठान। इहे सभई चमन वासी आहिनि, कोटा खां रवाना थिया इन ट्रक में सामान रखी करे लोड करे, जंहिंमें ज़ाहिरी तौर ते हिननि कोयलो लोड कयो हुयो, पर अंदरूनी तौर ते ही हिननि जे चवण जे मुताबिक़ हीअ ॿुधाइनि पिया त असां कोटा खां हलिया आहियूं जकंबाद, वरी जकंबाद खां शिकारपुर, शिकारपुर खां सखर, सखर खां पोइ वरी ही
जेको आहे सो हिन पंजाब तरफ़ घोटकी क्रॉस करे वञी रहिया। रिहायशी हो? चमन चमन। कहाँ जा रहे थे? मुल्तान। क्या लोड था गाड़ी में? ये सर जी हमने लोड नहीं किया, किसी को ये सेठ ने लोड किया था ना, हमको बोला ये कोयला है। गाड़ी लोड करा था, हम आ गया था, बोला ये कोयला है, हम रवाना हुआ। जितने शरीफ बन रहे हो इतने हो नहीं। तुम्हें कैसे पता नहीं था कि इस गाड़ी में क्या है? ये कैसे हो सकता है? भाई मुसलमान में या कुरान में हमारा से पूछो कि हम पता नहीं था। तो आपको ये पता नहीं था आपकी गाड़ी में क्या लोड है? नहीं हमको ये पता नहीं था, उसने बोला ये कोयला है। सेठ का नाम क्या है जिसने आपको दिया था ये सामान? सादिक। सादिक। वो कहाँ का रिहायशी है? वो भी कोई टेक है। वो कोयटा का है। कहाँ पहुँचाने के लिए जा रहे थे आप? ये हमको बोला ये मुल्तान है, कोयला है, फिर हम रवाना हुआ। आपको पता है इसमें क्या है? अब पता लग गया कि इसमें क्या है? नहीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हमको पता नहीं था। हम बता रहे हैं कि इसमें मंशियात है, 4 करोड़ की मंशियात। अभी पता लगा कि क्या है इसमें? अभी हमको पता लग गया था कि इसमें। और कौन कौन थे आपके साथ? ये हमारा साथ ये हमारा चाचा नज़ीर अहमद। कब से ये काम कर रहे हो? ये हम सर जी ये काम हम करता नहीं है, ये पाकिस्तान के खिलाफ कानूनी जो पुलिस तो बता रही है इससे पहले भी आप गिरफ्तार हुए हो। नहीं सर जी, हम गिरफ्तार नहीं हुआ था कभी भी। हम पाकिस्तान के खिलाफ काम नहीं करता। ये जो है ना हमको पता नहीं था। ये जो आपने काम किया ये पाकिस्तान के खिलाफ नहीं है। मंशियात ले जाना ये पाकिस्तान के खिलाफ नहीं है। सर जी ये हमको पता नहीं था, हम नहीं ले जाता था, हमको पता चलो नहीं था। अभी आप निभाओ, आपने इतना बड़ा जुर्म किया है तो उसकी सज़ा आपको ज़रूर मिलेगी। मिल जाएगी।